नाज़रीन, कारसा साने के 13 साल मुकम्मल थी विया। साने में शहीदन के वारसनि सां इंसाफ़ न थी सघियो। साने जा जवाबदार अञा ताईं कानून के कटहरे में अची न सघिया आहिनि। पाकिस्तान के तारीख़ में केतराई अड़ा ॾींहं आहिनि जेकी जॾहिं बि यादि ईंदा आहिनि त हर अख आली थी वेंदी आहे। 18 अक्टूबर 2007 वारो ॾिहाड़ो बि अहिड़े ॾींहंनि मंझां हिकु हो जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी चेयरपर्सन 8 सालनि जी जलावतनी काटण खां पोइ ॾेह वापसि अची रही हुई। साणसि सहाफ़ियुनि सां गॾु 200 पार्टीअ जा अॻवान तोड़े कारकुन बि हुआ। उन ॾींहुं पूरी दुनिया हैरान हुई जो सिंध जे गादीअ वारे शहर कराची अंदरि लखें मदाह समूरियूं रुकावटूं टोड़े पंहिंजे हरदिल अज़ीज़ अॻवान जी हिकु झलक ॾिसण लाइ कराची एयरपोर्ट पहुची विया हुआ। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे अंदाज़ो हो त जमहूरियत ऐं संदसि दुश्मन पाकिस्तान में हुन जी आमद खे पसंदि नथा कनि ऐं संदसि जान खे बि ख़तरो आहे। पर उन समूरनि अंदेशनि बावजूदि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मुल्क में जमहूरियत जी बहाली, आवाम जी बेपनाह मोहब्बत ऐं जमहूरी इदारनि जे इस्तेहकाम लाइ ॾेह वापसि आई। 18 अक्टूबर ते जॾहिं जमहूरियत जे मतवालनि जो काफ़िलो कराची एयरपोर्ट खां शाहराह फैसल ते हली रहियो हो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॿियनि अॻवाननि सां गॾु हिकु ट्रक ते सुवार हुई ऐं हू अवाम जे पुरजोश नारनि जो खिलंदे पंहिंजे चाहींदड़नि खे जवाबु ॾेई रही हुई। लखें माण्हुनि जो काफ़िलो आहिस्ते आहिस्ते क़ाइद आज़म जी मज़ार तरफ़ वधणु लॻो, जिते पाकिस्तान जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जे मज़ार ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे हिकु वॾे अवामी जलसे खे ख़िताब करणो हो। जॾहिं उहो काफ़िलो कारसाज़ ते पहुतो त ॿिनि आपघाती बमबारनि पाण खे धमाके सां उॾारे छॾियो। उन्हनि धमाकनि जे नतीजे में 140 जे वेझो बेगुनाह माण्हू शहीद थी विया ऐं केतिराई ज़ख़्मी थी पिया। पर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मौजज़ाने तौरु महफ़ूज़ रही ऐं पीपल्स पार्टीअ जे जालनि पंहिंजे जान जी परवाह करण खां सवाइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे बिलावल हाउस पहुचायो। जेतोणीकि 18 अक्टूबर साने खे साल गुज़री विया आहिनि, पर अॼु बि उन वाक़िए जी यादि दिलनि में ताज़ी आहे ऐं ईअं महसूसु थींदो आहे त अॼु बि मरीर जी मारूअ जो काफ़िलो उभॾारींदड़ नारनि जे गूंज में पंहिंजे मंज़िल तरफ़ वधी रहियो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो जिस्मानी तौर ते अॼु असां में नाहे, पर पंहिंजे वतन दोस्ती ऐं जमहूरियत दोस्तीअ जे फ़िक्र जी सूरत में हू करोड़े माण्हुनि जे दिलनि ते अॼु बि राज करे थी।